नाज़रीन, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर के बयान के हवाले से अवां अपडेट कंदासीं। संदसि चवण आहे त कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो पुरअमन तरीक़े सां जारी आहे। शर्जील इनाम मेमर जो चवण आहे त अल्लाह जो शुक्र आहे त हिन महिल ताईं किथे को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश नाहे आयो। शर्जील इनाम मेमर जो वधीक चवण आहे त सिंध हुकूमत जी कोशिश आहे त वोटर्स खे बिना ख़ौफ़ ऐं पुरअमन तरीक़े सां पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करण जो मौक़ो ॾिनो वञे। शर्जील इनाम मेमर के बयान के हवाले से अवां अपडेट किया पिया। संदसि चवण आहे त कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो पुरअमन तरीक़े सां जारी आहे। संदसि वधीक चवण आहे त अल्लाह जो शुक्र आहे त हिन वक़्त ताईं किथे बि को अणवणंदड़ वाक़ियो पेश नाहे आयो। शर्जील इनाम मेमर वधीक चयो त सिंध हुकूमत जी कोशिश आहे त वोटर्स खे बिना ख़ौफ़ ऐं पुरअमन तरीक़े सां पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करण जो मौक़ो ॾिनो वञे। कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो पुरअमन तरीक़े सां जारी आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर बयान जारी कयो आहे। संदसि चवण आहे त अल्लाह जो शुक्र आहे त हिन महिल ताईं किथे को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश नाहे आयो। कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो पुरअमन तरीक़े सां जारी आहे। अल्लाह जो शुक्र आहे त हिन महिल ताईं किथे को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश नाहे आयो।